अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां वाज अली चन्ना तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो व्लॉग। त दोस्तों अॼु तव्हांखे मां पंहिंजो शॉप ॾेखारींदुमि। तक़रीबन तव्हांखे हर मरतबा हर बार हर वीडियोज़ में मां ॾेखारींदो आहियां ऐं दुबारा मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त मां हिकु शॉपकीपर आहियां, मां हिकु दुकानदार आहियां। ऐं अॼु जो टॉपिक जेको मां तव्हांखे ॿुधाईंदुमि तमामु बहितरीनु ऐं इंट्रस्टिंग आहे। त दोस्तों वीडियो खे अॻिते वधाइण खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त जेके बि तव्हां मुंहिंजा नवां दोस्त ॾिसी रहिया आहियो त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो त तव्हांखे जीअं मज़ीद सुठा सुठा वीडियोज़ मां अपलोड करे ॾेखारे सघां। दोस्तों हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हांजे हिकु सब्सक्राइब ऐं लाइक सां असांखे तमामु घणी ख़ुशी महसूसु थींदी आहे। उमेदु आहे तव्हां असांजी इहा ख़ुशी बरक़रार रखंदा। त दोस्तों हिन दौर ऐं हिन महांगाई जे हिसाब सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सभिनी भाइरनि जी सभिनी दोस्तनि जी इहा हिकु असांजे मथां तनक़ीद हूंदी आहे त दुकानदार शयूं महांगियूं खपाए रहिया आहिनि ऐं हर मौसम जे हिसाब सां हर सीज़न जे हिसाब सां दुकानदार ई महांगाई कंदा। दोस्तों इन बिल्कुलु बि न आहे। तव्हां ॾिसो त मां हिकु नंढो शॉपकीपर आहियां त जेका बि महांगाई थींदी आहे या जेके बि शयूं वधंदियूं आहिनि त उन्हनि जी मेन वजह हूंदी आहे स्टॉक। यानी कि मिसाल जे तौर ते तव्हां हिन महिल ॾिसो त कणिक जी सीज़न आहे, जेके स्टॉक रखनि था अॻिते हली वरी उहा महांगी करे खपाइनि था त उहे जेके स्टॉक कंदड़ आहिनि अगरि उन्हनि जे मथां थोरो ध्यानु ॾिनो वञे या उन्हनि शयुनि ते कंट्रोल कयो वञे त इहे शयूं कॾहिं बि महांगियूं न थींदियूं, बिल्कुलु पंहिंजे नॉर्मल सतह ते रहंदियूं। त सिर्फ़ु इन्हनि शयुनि ते ई माना सम्झो त हिकिड़ो त दोस्तों अॼु जो टॉपिक तव्हांखे उमेदु आहे त सम्झ में अची वियो हूंदो त सिर्फ़ु असां दुकानदारनि जो ॾोह कोन हूंदो आहे, सॼो हूंदो आहे हिकु दारोमदार। दोस्तों हीअ आहे मुंहिंजो वॾो पुटु जंहिंजो नालो आहे अहमद अली ऐं पढ़ंदो आहे जेको आहे सो पहिरें दर्जे में। थोरो देरि सां हिनखे असां पढ़ायोसीं, हिनखे असां फुल तरीक़े सां आज़ादी ॾिनीसीं घुमण फिरण जे हिसाब सां, पर हाणे असां हिनखे सोगो कयो आहे ऐं सुठे तरीक़े सां बाक़ाइदा स्कूल वेंदो आहे। ऐं ॿियो मुंहिंजो पुटु आहे जेको तमामु हिकु शरारती आहे जेको हिन महिल बि तव्हां ॾिसंदव त हेठि लिकी वियो आहे हीअ आहे मुंहिंजो शरारती पुटु, तमामु घणी शरारत कंदो आहे, पर ॿारनि जो कमु ई हूंदो आहे रांदि रूंद ऐं शरारत सां। त दोस्तों उमेदु आहे तव्हांखे वीडियो मुंहिंजो लाज़मी पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।